हू मुंहिंजो दोस्त हुयो, हू मुंहिंजो यार हुयो। असां हिक ॿिए सां न सिर्फ़ु गॾु पढ़ण या पाड़ेसरी हुजण सबबि वेझा रहियासीं, पर असांजी काफ़ी मामलनि ते सोच में बि हिक जहिड़ाई हुई। हिन ई मुंहिंजो लाॻापो क़ौमी सियासत में सरगर्म हुजणु हुयो। करम अली रुस्तमाणी ऐं आउं न सिर्फ़ु सिंध जे आजिपे अवामी हक़नि मज़लूम माण्हुनि सां इंसाफ़ ख़ातिर जिदोजहद में गॾु रहियासीं, पर सिंधी ॿोली अदब ऐं सक़ाफ़त जे मोर्चे ते बि मुतहरिक रहियासीं। साणुसि मुंहिंजो लाॻापो ऐं वास्तो संदसि साह जे आख़िरी हिॾकीअ ताईं रहियो। जॾहिं बि मुंहिंजो को किताबु छपजंदो हुयो त पाण पंहिंजी कराची वारी एड्रेस ते घुराए वठंदो हो। पढ़ण खां पोइ फ़ोन ज़रूरु कंदो हो, पंहिंजे ख़्यालनि खां आगाह कंदो हुयो, मशवरा ॾींदो हुयो। हू मुंहिंजे तारीख़ बाबति तहक़ीक़ में तमामु घणी दिलचस्पी वठंदो हुयो। हू जॾहिं सोशल मीडिया ते मुंहिंजे पोस्टुनि ते कमेंट्स कंदे मूंखे हिन सदीअ जो वॾो तारीख़दान करार ॾींदो हो त मां खेसि फ़ोन करे अहिड़नि कमेंट्स करण खां मना कंदो हुउसि। पोइ हू टहक ॾेई खिली पवंदो हुयो, चवंदो हो त माज़ीअ जे तारीख़दाननि सिंध जी तारीख़ सां जेकी हाञा कया आहिनि, तव्हांजे हिन तहक़ीक़ बैदि ख़ुदा खां क़ब्र में बि ज़रूरु हिसाब वठंदो। डॉक्टर करम अली रुस्तमाणी नंढपण खां वठी ख़ासि करे हाई स्कूल में पढ़ण दौरान इल्मी अदबी हवाले सां मुतहरिक रहियो। 1979 में DC हाई स्कूल नवाबशाह में जॾहिं तइलीम हासिल करण लॻो त मुंहिंजूं साणुसि वधीक मुलाक़ातूं रहियूं। पाण इन दौरान शागिर्दनि जी हिकिड़ी अदबी संगत हुई, उहा क़ाइमु कयई ऐं 1981 में लतीफ़ संगत ॿारनि जी तंज़ीम हुई, उन में जो ज़िले नवाबशाह में माना हिकिड़ी शाख जो बुनियादु विधाई ऐं उनजो वरी अॻिते मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी बि बणियो। करम रुस्तमाणी हाई स्कूल जे तइलीम दौरान ख़ासि करे जेके ग़रीब ॿार हूंदा उन जी मदद बि कंदो। मदद कहिड़े नमूने त हू गुज़िरियल साल जेके ॿार या शागिर्द इम्तिहान पास करे वेंदा हुआ त उन्हनि खां किताब वठी ग़रीब शागिर्दनि में मुफ़्त में विराईंदो हो। 1983 में जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन में सरगर्म हिसो वरिताई। 1983 वारी जमहूरी हलचल में हुन इंतिहाई मुतहरिक किरदारु अदा कयो ऐं इन ई दौरान हू ज़िले जो क़ाइम मुक़ाम सदर बि थियो हुयो। LMC में जॾहिं डॉक्टरी जी तइलीम हासिल करणु लॻो तॾहिं जिसाब सां लाॻापियल रहियो। 1988 में सिंध तरक़ीब सिंध पार्टी में बि शामिलु थियो ऐं 1990 में हिन नवाबशाह में सूबाई असेंबली जे उम्मीदवार तौरु चूंडनि में बि बहिरो वरितो। 1993 में ख़ादमीन सिंध जे प्लेटफार्म तां क़ौमी असेंबली जो उम्मीदवार बि थियो। सिंधी अदबी संगत सां अखि ते सलाड़ रहियो। गुलशन हदीद में जेके सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं उते वेंदो हुयो, दोस्तनि अदीबनि सां राब्ते में रहियो। कराचीअ में जॾहिं बीमार हूंदो हो उन दौरान अदबी संगत जे सरगर्मियुनि में शरीक हूंदो हुयो। हिन काछे जे पोइतेपियल इलाइक़े जे मिसकीन माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं मुहैया करण लाइ हिकु वीराने जाबलू इलाइक़े में वञी अस्पताल खोली, नंढड़ी अस्पताल जंहिं वटि को फर्नीचर बि कोन हुयो। हू कराची जहिड़े शहर में, करम रुस्तमाणी कराची जहिड़े शहर में बि अस्पताल खोले किरोड़े न पर लख ज़रूरु कमाए थे सघियो, पर हिन पंहिंजी सुख सलामती ऐं सहूलियत खे पुठी ॾेई गर्मियुनि तोड़े सर्दियुनि सां जवान थी मुक़ाबिलो कंदे खीरथर जे पाड़ में कारो कोट नलीअ जे मिसकीन माण्हुनि लाइ पाण अर्पे छॾियो। हू न फ़क़ति सियासत ऐं अदब सां लाॻापियल रहियो, पर पाण माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ बि हिकु तंज़ीम क़ाइमु कयईं। सिंध ग्रीन डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफार्म तां काछे जे जबलनि ऐं बरपट बनियल मैदाननि में वण पोखण लाइ पाण पतोड़ींदो रहियो, माण्हुनि खे उतसाईंदो रहियो।
कारो कोट नली जे रहवासियुनि खे धरती खे सरसब्ज़ बनाइण लाइ इन अमल में शरीक कयो। हू पीर त न हुयो, पीरी मुरीदीअ जे ख़िलाफ़ हुयो, पर कोहिस्तान जा सादा माण्हू प्यार वचां कंहिंसि पंहिंजो मुर्शिद सम्झंदा हुआ। हिन मलक माण्हूअ खे पंहिंजो पीर करार ॾींदा हा। हू त तरक़ी पसंद हो, बाशऊर हो। हू पीरी मुरीदी जे सख़्त ख़िलाफ़ हुयो। हू सभिनी माण्हुनि खे बराबरि सम्झंदो हुयो। हू नियाणियुनि जे तइलीम में बेइंतहा दिलचस्पी वठंदो हो। पाण काछे जे कच्छ में वेही बि पंहिंजी धीउ खे आला तइलीम ॾियारी, डॉक्टर बणायो। हिन पंहिंजे सॼे औलाद खे आला तइलीम ॾियारी, जेको हाणे दुनिया अंदरि संदसि नालो रोशन करे रहियो। जॾहिं हू पंहिंजे घरवारी सां गॾु अमेरिका में रहंदड़ पंहिंजे पुट ऐं धीउ वटां थी मोटी आयो त मूंखे सभु अहवाल ॾींदे ख़ुशीअ में न पियो मापियो। सोशल मीडिया ते धीउ ऐं पुट सां निकितल संदसि तस्वीरुनि में हू केॾो ख़ुशि नज़र अची रहियो हो। इन जी का बि इंतिहा न आहे। संदसि ख़ुशीअ जी का इंतिहा ई न हुई। हू सिंध सां प्यारु कंदो हो। हू न फ़क़ति इंसानी जिस्म सां चुटियल बीमारियुनि जो मसीहा हो, पर मुद्दे ख़ारिज सोच, अंधियुनि रीतुनि रस्मनि ऐं बीमार ज़हनत जो बि इलाज कंदो। करम रुस्तमानी हिन ज़हन साज़ी कई। हू न फ़क़ति जिस्मानी तौर बीमार माण्हुनि खे चाक चमू भलो कंदो हो, पर हू बीमार ज़हनत जो बि इलाज करणु ॼाणंदो हो। सिंध संदसि विछोड़े ते, संदसि दोस्त भाइर मिट माइट संदसि विछोड़े ते अॼु सोगवार आहे।